अरे रे ट्रई चाता चिता विड़ ना दा कंबू विड़ कुत्तल जो कम दई बे भी मां त ताके आसमान ते पियो ॻोल्हियां सुल्तान जी सत दुश्मन के निड़ी ते लत छामा पूतो गलाया नशल जो मन दा विड़ ना दा कंबू विड़ कुत्तल जो कम दई बे भी हाणे असां कम ना है न न हां वेहो हाणे वे ना ना रे तुम मुझी के त गोडन ते चढ़ी रही थी मुझा पी नशल जो मन उन्होंने मुझी बेइज्जती कई आ ले बस हाणे वे छितो थियो बंदूक काजे रही बंदूक कोड़ी काथे आ मां कोन छड़ी दो मान वडी बेइज्जती कई तो अरे वडी बेइज्जती छा थियो थी छा बड़ो कुटियो तो लुसी कुत्ते वांगे कुटवानी ऑटो में तो में बैग बुला मुके कुटियो तो इन छोटो न छड़ी दो मान बंदूक काथे आ मां चवा जो पोड़ो बंदूक काथे अरे चुप ओके करे अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां अमजद अली सुमरो ऐं अॼु असां सां गॾु अदाकार बहितर असांजो दोस्त पिरी प्यारो इजाज़ शाल असां सां अॼु गॾु मौजूदु आहे हिन सेट ते अॼु असांजी फिल्म जेको आहे त अलहमदुलिल्लाह पंहिंजी पूरी थी चुकी आहे ऐं ॿी फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू आहे उन हवाले सां अॼु असां पंहिंजो ही व्लॉग ठाहे करे अव्हांखे एक्सिबिशन करायूं पिया अॼु हिन मौसम जे हवाले सां तमामु मौसम बहितर बि आहे ऐं जेको असां तव्हांखे एक्सिबिशन में फिल्म जी कराई शूट पई हले बि अलहमदुलिल्लाह तमामु सुठो मज़ो आहे इजाज़ को हाल वाल वठंदासीं संगत में इजाज़ भाउ ॾे हाल वाल कीअं तव्हांखे लॻो अॼु बेहतर मौसम ई समझो तमामु बहितर मौसम बेहतर घुमण फिरण अंधारी हवा आहे बादल से क्लाउड से यानी ये समझो तो असांखे हुन में बीठा आहियूं जाम छोरे में उहा सिक थी लॻी ठटे जी आबोहवा वग़ैरह असांखे उहा सिक थी लॻी ॼण असां ठटे में बीठा आहियूं जाम छोरे में बीठा आहियूं हैदराबाद अॼु लाड़काणो बि असांजो ईअं सम्झो त हैदराबाद जा छोरो ऐं ठटो थी वियो आहे बिल्कुलु जेको आहे असांजे दोस्त अमजद अली जे नाले सां उनखे सब्सक्राइब कजो ऐं वधीक में वधि उन्हनि जी हेल्प एॾी विधाई छो ॾिनी अथई आख़िर मिलण ई मुश्किल थी वियो तुंहिंजे भाउ जे करे बाबा वारनि ॾाढी बेइज़ती कई हाणे तुंहिंजे भाउ जे करे बाबा वारनि मिठल जी ॾाढी बेइज़ती कई आहे अरे तो तू तो अकेलो बीठो आहे अरे तू तो अकेलो बीठो हाँ अरे खंबो लगे तो का मार्शला पीती पई अरे ने भागा तू अकेलो आहीं अकेलो खंबो आके पटे होश करे अरे तू तो अकेलो बीठो आहे ने भागा अरे छा चई लूसी तू असांखे वाशरो थो चवीं अरे रे ट्रई चाता चिता ॾिसो असां टिनिनि खे अरे रे चाता ॾिसो तव्हां असां टिनिनि खे चिताए मथे खंबू अरे छा जो तूं त भागा अकेलो आहीं खंबू छा चई मां अकेलो आहियां हीउ नथो ॾिसी मुंहिंजा पर यार मूंसां गॾु वेठा आहिनि अरे छा थो चवीं मां अकेलो आहियां हीउ ॾिस मुंहिंजा यार मूंसां ॿई गॾु बीठा आहिनि हेठो करा हेठि सुबुह भागा अकेलो ई कूड़ न करायो हीउ ॾिसो मुंहिंजा यार भवानी मखणो अरे मखणा ॿुधाए तूं हिननि खे अरे कूड़ न ॻाल्हायो हीउ ॾिसो मुंहिंजो यार मखणो मखणा कीअं ॿुधाए हिननि खे अरे मखणा ॿुधाए हिननि खे बस निकिता हलिया वञो मथे धत रख सुल्तान जी सट दुश्मन के निड़ी ते लत मंठार तोखे ॾिसी रहंदुसि बंद करे मुझे बोला है अचो हले
हाणे हिते बीह हिते ॾिस छा जेके अच्छा सुल्तान जी सट दुश्मन जे निड़ी ते लत छा मां कूटो ॻाल्हायां नवींदे बुज़दिल न न दादा पुट न न इहो ज़ुल्म न करना ए दस ए बी गोली खोली दो दस ए टी गोली दस ए किर 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 हित किरे न त छॾे वञे पोइ किरी किरी वञे किरी वञे छा त किस्मत छा सम्झ न छॾींदो मानी अॼु जेतिरो बि रोकियो आहे पाण किथे हलायो आज मां तव्हांखे न छॾींदुमि उन ॾींहुं तव्हां टिनिनि मुंहिंजी बेइज़ती कई आहे होटल ते अॼु मां तव्हांखे कोन छॾींदोमांव हा ॿुधाए छॾियां थो अड़े मां त तव्हांखे अर्शत पियो ॻोल्हियां तव्हां फर्श ते अची वियो तयारु थियो मरण लाइ ॿुधाए छॾियांव थो हा चङो थियो तव्हां मूंखे हिते मिली वियो मां त तव्हांखे आसमान ते पियो ॻोल्हियां तव्हां फर्श ते लभी वियो उन ॾींहुं तव्हां टिनिनि मुंहिंजी वॾी बेइज़ती कई आहे मूंखे कुटियो अथव अॼु मां तव्हां टिनिनि खे न छॾींदोमांव हा घर त मथे ते चढ़ी वई अथव तोखां थोरो भउ थिए हा हिनखे ॾिसी हिते चुटाए कामरान खमल 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 कमरान अॼु मवाली कामरान हे बीठो आहे कमरान अॼु मवालीअ खे बती खणी था हलूं हा हिते बीस हिते ॾिस हिते ॾिस हाणे साॻियो डायलॉग चएसि ॾिसजांइ बाबा छोकी ॾिसेसि राणी एॾी जुदाई छो ॾिनी अथई आख़िर मिलण ई मुश्किल थी वियो आहे तुंहिंजे भाउ जे करे बाबा वारनि ॾाढी बेइज़ती कई आहे राणी तुंहिंजे भाउ जे करे बाबा वारनि मिठल जी ॾाढी बेइज़ती कई आहे